हेलो जादे चई मुझो मतलब आहे त अस्सलाम वालेकुम। मां तो मालेकुम सलाम, जन्नत जो मकाम, दोज़ख हराम, या अली मदद। काथा का लाकू वेरी इंटरेस्टिंग। मुझो मक़सद आहे त तव्हां मलंग जे घर में काथां लिखता आहियो। जेकॾहिं तव्हां थोरा ॿार वारियूं आहियो त पोइ असां हिन घर में सभु छड़ा रहंदा आहियूं, सिवाय मासड़ जे जेको बि रनड़ अथई। पर जे तव्हां डिश वारियूं आहियो त पोइ जी बिस्मिल्लाह, सलाम, नमस्ते, सत सरी अकाल, वेलकम वेलकम। पाण बि कंहिं शाहरुख खां घटि न आहियूं। किरण वेरी इंटरेस्टिंग। अंग्रेजी ॻाल्हाया। यस टेस्टिंग टेस्टिंग 1 2 3 हेलो हेलो यो जनाबाग हलो नो प्रॉब्लम सर्वर सालिम। अल्लाह पाड़िया राह पर्दो कजो, मस्जिद जे मथां पाल चाड़ींदासीं। तव्हां बिजली जा मंगेंदा मलंग त न आहियो? माई त वॾी पुगल थी लॻे, पोइ पड़ चाढ़ियूंसि जा। जाकू लाकू ताकू लाकू कॾहिं का लाकू नंढे हूंदे खां लाकू। मां शहनाज आहियां। हाँ त पोइ तूं शहनाज आहे त मां शाहबाज जो मलंग आहियां। हिकु टुपके जो फ़र्क़ु आहे न त तुंहिंजो मलंग थी सघां। वंस मोर। वरी अंग्रेजी। ओ यस जेम्स बॉन्ड, रॉजर मूर, पेंटागन, न्यूयॉर्क, गिव एंड टेक द ब्रीफकेस नॉट फॉर सेल। कमान बूढ़े में रात जो 8 वगे काबुल कंधार डिसाल। ॿुधो अयो वाह वाह। ये खिलो खिलो पोइ बि सौदो रज़ाई आहे। भला ॿुधायो त सही, अनवर किथे आहे? अनवर भले वेण वियो आहे।